बदमाशी ही बदमाशी गुंडागर्दी ये दादागिरी तकरीबन 6 ॾींहं में तंगवाणी में असांजी ओड क़ौम जी न्याणी आहे कविता ओड जेके ज़बरदस्ती अगवा करे उन मज़हब मटायो वियो आहे इन जी शादी कराई वई आहे सो उन अहिड़े अमल जी असां सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था ऐं अॼु ताज़ो ई 2 बजे उनजे घर खे ॿाहि ॾेई शरबत माण्हुनि ऐं उनजे वारसनि खे मारकुट कई आहे सो अहिड़े अमल जी असां सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था ऐं असां आला ऐवाननि खे CM सिंध सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान IG सिंध ऐं ॿियनि बस वारनि इदारनि खे अपील कयूं त कविता सां इंसाफ़ करे उन न्याणी खे बाज़ाब करे वारसनि हवाले कयो वञे न त ॿी सूरत में आल सिंध उर्ता जे प्लेटफॉर्म ते एहतिजाज जो दाइरो वधाए वेंदो। वॾी महिरबानी साईं।